मुराद अली शाह खां वठी जाम खान शौले खां वठी बिलावल ज़रदारी ताईं सभु चवनि था त असां कैनाल जा मुखालिफ़ आहियूं। जेकर तव्हां कैनाल जा मुखालिफ़ आहियो त पोइ सदर ज़रदारी जेको मुआहिदो कयो आहे उन जे लाइ तव्हां छा था चओ? बिलावल ज़रदारी चए थो त असां आइन जूं ढिघियूं उॾारण ऐं अदालतुनि खे कमज़ोर करण जी साज़िश में मसरूफ़ हुआसीं त मुस्लिम लीग असांखे रताओ कयो। असां चऊं था त वफ़ाक़ी हुकूमत में तव्हां उन जा पार्टनर आहियो। जेकर तव्हां सां उन्हनि फितरत कई आहे त तव्हां हुकूमत खां जुदा छो था थियो? मुराद अली शाह जाम खां पुछणु चाहियूं था त सूबाई असेंबली में करारदाद छो नथा पास करायो त चोलिस्तान कैनाल या समूरा कैनाल सिंध दुश्मन मंसूबा आहिनि ऐं उनजे ख़िलाफ़ मज़ामत कंदासीं। हीअ लालीपाप सिंधियुनि खे बेवकूफ़ बनाइण जी साज़िश, सिंधियुनि खे धोखो करण जी साज़िश। छाकाणि त हिननि साज़िशुनि में पीपुल्स पार्टी हमेशह फटंदी रहंदी आहे। कालाबाग डैम जे लाइ बजट कंहिं रखी हुई? कंहिं रखी हुई? थल कैनाल जॾहिं तारीख़ ऐलान खां पोइ इक़्तिदार में अचण खां पोइ इफ़्तिताह कंहिं कयो? पीपुल्स पार्टी 91 जे ठह जो मुआहिदे जी भञ कड़ी कंहिं कई हुई? इहा ई पीपुल्स पार्टी, इहा ई ज़रदारी माफ़िया जिन सिंध सां हमेशह धोखो कयो आहे। अॼु वरी हू सिंध सां गदारी करे रहिया आहिनि। हुननि जा असेंबली मेंबर चवनि था असां कैनालनि जे ख़िलाफ़ आहियूं। जाम खान शोरा तूं कासमाबाद मां चूंडियल MP आहीं। जेकर तूं तारीख़ में सुर्ख़रू चाढ़ण चाहींदो त पोइ तूं इस्तीफ़ा ॾेई छॾ वज़ारत तां, त पोइ सम्झंदासीं त हा तूं चवाने जो पुटु आहीं। बाक़ी जेकर तव्हां इन सॼी कठपुतली में सिंध सां धोखो कंदो त पोइ हाणे सिंध विढ़ंदी। सिंध सुकण जे बजाए विढ़णु चाहे थी। सिंध सरापा एहतजाज आहे। जेकर सिंध जी क़ीमत ते तव्हां इक़्तिदार वठो था त पोइ सिंध जा जेके लखे माण्हू सुंड बनियल न आहिनि, इहे बेज़मीन न आहिनि, इहे विढ़ंदो या मरंदो? विढ़ंदो, ज़रदारी खे ललकारींदो, गद्दार असेंबली मेंबरनि जो घेरा कंदो। ईअं ई कंदो जे बीटे बल्दियाती निज़ाम में तव्हांखे यादि हूंदो त कासमाबाद खां वठी नवाबशाह जे सदर ज़रदारी जे घरनि ते तवा टिकियल हुआ। ईअं ई विढ़ंदासीं, ईअं ई हिनजी रस्ता रोक कंदासीं, ईअं ई हिननि जा घेरा कंदासीं। छाकाणि असां बचो छा आहे? मुआशी तौर ते सिंध में कंगाल कयो वियो आहे। तालीम तबाह, रोज़गार कोन्हे, अमन कोन्हे। हाणे बची आहे पाणी जी लप जंहिं ते आबादी करे गफोदा खां मानी जो। इहो बि तव्हांखे जेकर क़बूल न आहे त सिंध जा माण्हू विढ़ंदा, इन फेडरेशन जे ख़िलाफ़ विढ़ंदा, ज़रदारी जे ख़िलाफ़ विढ़ंदा, जनरल जे ख़िलाफ़ विढ़ंदा।